الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرًا ونذيرًا وداعيًا إلى الله بإذنه وسراجًا منيرًا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد أما بعد فإن خير الحديث كلام كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم وشر الأمور محدثاتها فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم ومنهم من عاهد الله لئن آتانا من فضله
लइन आताना मिन फ़ज़्लिही लनस्सद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन फलम्मा आताहुम मिन फ़ज़्लिही बख़िलू बिही वतवल्लव वहुम मुअरिदून। हर किस्म जी हम्दो सना सारा किबरियाई वडाई अल्लाह अहकमुल हाकिमीन अरहमुर राहिमीन रब्बुल आलमीन ज़ुल जलाल वल इकराम के ख़ास जो सारी कायनात जो अकेलो तन्हा खालिक मालिक राज़िक मअबूद बरहक मुश्किल कुशा हाजत रवा कारसादो दस्तगीरा ला तादाद बेशुमार दुरूद व सलाम सय्यदुल कौनैन सय्यदुस सकलैन साहिबे क़ाब कौसैन शम्सुज़्ज़ुहा बदरुद्दुजा हबीब खुदा अशरफ अंबिया जनाब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुजतबा सल्लल्लाहु ताला अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ात अक़दस थे जिनके अल्लाह रब्बुल आलमीन सारी कायनात जिलाए रहमत बनाए करे मबूस फरमाए हुआ। हज़रात गिरामी, मसनून खुतबा जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ॾींहुं बि ॿिया जेके बि ख़ुतबात हूंदा हुआ, ईदइन जा ख़ुतबा, निकाह जो ख़ुतबो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मसनून खुतबा खां बाद कुरान मजीद जे 3 मक़ामात मां ही 3 आयतूं त ज़रूर तिलावत फरमाईंदा हुआ। जेकॾहिं अॼु जो मुसलमान इन्हनि 3 आयतुनि जे मथां गौर करे त उनजी पूरी ज़िंदगी तब्दील थी सघे थी। इन 3 आयतुनि जे अंदरि अल्लाह ताला मुसलमान खे हुकुम फरमाया त मूंखां डिज मूंखां डिज मूंखां डिज मूंखां डिज, पंहिंजी इस्लाह कर, माइटी मिट्टी जे हवाले सां, दुनिया जे हवाले सां, दीन जे हवाले सां तमामु घणियूं आयतुनि में नसीहतूं आहिनि। इन खुतबे मसनून खां बाद कुरान मजीद जे सूरत तौबा मां 2 आयतूं तव्हांजे साम्हूं तिलावत करण जी सआदत बि हासिल कई अथमि। हक़ीक़त इहा आहे त हिक मुस्लमान जी ज़िंदगी हर तरह सां आज़माइश वारी ज़िंदगी आहे। जेकॾहिं आज़माइश न आहे त मालूम ईअं थींदो त उहो मुसलमान ख़ालिस मुसलमान ई न आहे। छो त अल्लाह सुब्हानहू व तआला क़ुरान मजीद में जा बजा अहले इस्लाम खे, मुसलमान खे, मोमिन खे खबरदार कयो आहे त मुसलमान यादि रख ऐं तैयार रहिजां, हर तरह सां तुंहिंजी आज़माइश थींदी। चाहे मुसलमान जी आज़माइश उनजी जान जे मुतालिक़ वरिती वञे, उनखे तकलीफ़ुनि सां दो चार कयो वञे, उनखे बीमारी ॾिनी वञे, या माली तरह सां उनखे आज़मायो वञे, या औलाद जे तरीक़े सां बि उनखे आज़मायो वञे। अलग़र्ज़ हिक मुसलमान जी ज़िंदगी इम्तिहान वारी ज़िंदगी था।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमाना जड़ी तो रसूल अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मन युरिदिल्लाहु खैरन युफ़क़्क़िहु फ़िद्दीन, जैसा अल्लाह ताला भलाई जो इरादो फरमाईंदो आहे उनखे दीन जी सम्झ अता फरमाईंदो आहे। अल्लाह जैसा भलाई जो इरादो करे तो उनखे छा दीन जी सम्झ अता फरमाईंदो आहे। ॿी हदीस जे अंदरि ईंदो आहे अल्लाह ताला उन माण्हूअ खे पंहिंजे दीन जे लाइ इस्तेमाल कंदो आहे। इस्तेमाल पंहिंजे दीन जे लाइ उनखे यूज़ कंदो आहे, इस्तेमाल कंदो आहे। साहबा था पुछनि कैफ़ यस्तअमिलुहु या रसूल अल्लाह, ए अल्लाह जा महबूब पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह साईं उन बाने खे उन मुसलमान खे जैसा अल्लाह मुहब्बत करे थो उनखे कीअं थो इस्तेमाल करे। प्यारे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमा अल्लाह ताईं उनखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। छा जी? अमल जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो आहे। ॿी हदीस रसूल अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमा जैसा अल्लाह ताला भलाई जो इरादो कंदो आहे। छा? भलाई जो इरादो कंदो आहे। मन युरिदिल्लाहु खैरन युसिबहु, अल्लाह साईं जैसा भलाई जो इरादो कंदो आहे अल्लाह उनखे तरह तरह जे मुब्तलाउनि में, तरह तरह जे मुसीबतुनि में, परेशानियुनि में उनखे मुब्तला कंदो, उनजी आज़माइश वठंदो आहे। मालूम थियो अल्लाह तकलीफ़ ॾे थो, अल्लाह परेशानियूं ॾे थो, अल्लाह दुख ॾे थो, अल्लाह तकलीफ़ूं ॾे थो, अल्लाह जी नाराज़गी जो सबब न आहे, अल्लाह जी आज़माइश आहे। अल्लाह जी आज़माइश आहे। अल्लाह उन माण्हू खे मक़ाम ॾियणु चाहे थो, मर्तबो ॾियणु चाहे थो, इज़त ॾियणु चाहे थो, बुलंदी ॾियणु चाहे थो। अल्लाह उन माण्हू खे जन्नत जे अंदरि मर्तबा अता फरमाइणु चाहे थो। जेकॾहिं आज़माइश न आहे त काफ़िर जी न आहे, आज़माइश न आहे त हिकु मुनाफ़िक़ जी न आहे, लेकिन हिकु मुसलमान जी, हिकु मोमिन जी आज़माइश हर तरह सां यकीनी आहे। अल्लाह से क़ुरान मजीद में वाज़े बयान फरमायो। सूरतुल अनकबूत जी इब्तिदाई आयतूं अल्लाह तो फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम अहसिबन नासु अन युत्रकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। अलिफ लाम मीम हुरूफ मुक़त्तिआत। अहसिबन नास, छा माण्हुनि इहो गुमान कयो आहे, ख़्याल कयो आहे, अन युत्रकू त उनखे छॾियो वेंदो, अन यक़ूलू इन ॻाल्हि ते, आमन्ना त असां मोमिन आहियूं, असां मुसलमान आहियूं, वहुम ला युफ्तनून, छा उहे न आज़माया वेंदा, उनजी आज़माइश न वरिती वेंदी। वलक़द फ़तन्ना अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, यकीनन असां तव्हां खां पहिरियुनि माण्हुनि खे बि आज़मायो। वलक़द फ़तन्ना अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, असां तव्हां खां पहिरीं माण्हुनि खे बि आज़मायो, चाहे नबी हुजनि, चाहे वली हुजनि, चाहे उहे शहीद हुजनि, चाहे उहे सालिह हुजनि, चाहे अत्किया हुजनि, चाहे अस्पिया हुजनि। अल्लाह तो फरमाए तव्हां खां पहिरीं माण्हुनि खे बि असां आज़मायो, तव्हां खे बि आज़माईंदासीं। मुखातिबीन केरनि? मौजूदा मुसलमान। असां मुखातिब आहियूं अल्लाह जे क़ुरान जा। वलक़द फ़तन्ना अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्न अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू, असां ज़रूर ज़रूर आज़माईंदासीं
फलयअलमन्नल्लाहुल्लज़ीना सदक़ू वलयअलमन्नल काज़िबीन। त तव्हां में सच्चा केरनि त तव्हां में कूड़ा केरनि। अल्लाह जी आज़माइश आहे। अल्लाह परखणु चाहे थो, अल्लाह ॿुधाइणु चाहे थो। अल्लाह खे त ख़बर आहे, पर अल्लाह दुनिया जे अंदर बि उन माण्हू खे सुर्ख़रू करणु चाहे थो, बुलंद करणु चाहे थो त ही बानो मुंहिंजो सचो अथव, कौल फेल जे अंदरि सचो अथव। जेका दावा करे थो माण्हू सचो अथव, ऐं ही जेको माण्हू दावा करे थो पंहिंजे पाण खे छा बि सम्झे थो इहो माण्हू कूड़ो अथव। अल्लाह फरमायो कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत। हर नफ्स खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे, हर माण्हू खे मरणो आहे। वनबलूकुम बिश्शर्रि वल ख़ैरि फितनतन। असां तव्हांखे आज़माईंदासीं, ख़ैर ॾेई करे बि शर ॾेई करे बि। हिकु तरफ़ ख़ैर जो रस्तो हूंदो आहे, ॿिए तरफ़ शर जो रस्तो हूंदो आहे। अल्लाह फरमायो वनबलूकुम बिश्शर्रि वल ख़ैरि फितनतन। तव्हांजी आज़माइश वरिती वेंदी त ख़ैर जे रस्ते ते केरु थो हले त शर जे रस्ते ते केरु थो हले। मस्जिद जे तरफ़ केरु थो वञे त सिनेमा जे तरफ़ केरु थो वञे। तौहीद जे तरफ़ केरु थो अचे त शिरक जे तरफ़ केरु थो वञे। सुन्न जे तरफ़ केरु थो हले त बिदात ख़ुराफ़ात जे तरफ़ केरु थो हले। अल्लाह तो फरमाए सुम्मा इलैना तुरजऊन। वरी तव्हांखे असांजे तरफ़ मोटी करे अचणो आहे। इहा आहे ज़िंदगी आज़माइश। किथे अल्लाह सही फरमायो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर। बाबरकत ज़ात आहे उन अल्लाह जी जंहिंजे हथ में बादशाही आहे ऐं ओ हर शइ ते क़ादिर आहे, कुदरत वारो आहे, वस वारो आहे, सघ वारो आहे, ताक़त वारो आहे। अल्लाह से अॻिते फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात। उही आहे जेको मौत ऐं ज़िंदगी खे पैदा करण वारो। अल्लाह ही आहे जंहिं ज़िंदगी पैदा कई आहे। अल्लाह ही आहे जंहिं मौत खे पैदा कयो आहे। अल्लाह तो ज़िंदगी खे बि छा लाइ पैदा कयो, मौत खे बि छा लाइ पैदा कयो। फरमाई लियबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला। अल्लाह तो फरमाए तांजो तव्हांखे आज़माया, तव्हांजी आज़माइश वठां, तांजो तव्हांजो इम्तिहान वठां त तव्हां में चङा अमल करण वारो केरु आहे। हीअ सूरह मुल्क हर माण्हू खे ख़बर आहे। अल्लाह तो फरमाए तांजो तव्हांजी आज़माइश वठां, तव्हांजो इम्तिहान वठां, तव्हांजी परख वठां त तव्हां में चङा अमल करण वारो केरु आहे। वहुवल अज़ीज़ुल गफ़ूर। ऐं उही ग़ालिब ऐं हिकमत वारो आहे। किथे अल्लाह सही फरमायो मुस्लमाननि खे मुखातिब करे या अय्युहल्लज़ीना आमनु इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। ए उहे माण्हू जेके मुस्लमान जी दावा कयो था, ईमान जी दावा करे पंहिंजे पाण खे मोमिन चयो था। ए मुसलमानो, ए मोमिनो, इस्तईनू बिस्सब्रि वस्सलाह। जॾहिं बि तव्हांखे मदद जी तलब हुजे, जॾहिं बि तव्हांखे मदद खपे त पोइ निमाज़ जे ज़रिए ऐं सब्र जे ज़रिए अल्लाह खां मदद तलब कंदा कयो। इन्नल्लाह मअस्साबिरीन। बेशक अल्लाह साईं सब्र करण वारनि सां गॾु आहे। अॻिते अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अम्वात बल अहयाउ वलाकिन ला तशउरून। जेके अल्लाह जे रस्ते में शहीद कया था वञनि, क़त्ल कया था वञनि, उन्हनि खे मुर्दो न चओ बल्कि उहे ज़िंदा आहिनि, लेकिन उन ज़िंदगी जो तव्हांखे शऊर कोन्हे। अॻिते अल्लाह फरमायो वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि वल जूइ व नक़सिन मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात। अल्लाह फरमायो तव्हांखे ज़रूर असां आज़माईंदासीं। कंहिंखे आज़माईंदासीं? मुसलमानो तव्हांखे, मोमिनो तव्हांखे असां आज़माईंदासीं।
अल्लाह छाजे करे आज़माईंदे, कहिड़ियुनि शयुनि खां आज़माईंदे? फरमाई वलनबलुवन्नकुम बिशैइन मिनल खौफि, खौफ ॾेई करे तव्हांखे आज़माईंदासीं, वलजूइ, बुखूं ॾेई करे बि तव्हांखे आज़माईंदासीं, खौफ ॾेई करे तव्हांखे आज़माईंदासीं त तव्हां मूं खां अल्लाह खां डिॼो था या न, मूं खां अमन तलब कयो था या न। बुखूं ॾेई करे तव्हांखे आज़माईंदुसि त तव्हां मूं अल्लाह खां तलब कयो था या न, या ॿिए जे दर ते वञो था। फरमाई वनक़सिम मिनल अम्वालि वल अनफुसि वस्समरात, अल्लाह फरमायो समरात बि आऊं तव्हांखे ॾींदुसि, औलाद बि आऊं तव्हांखे ॾींदुसि। वनक़सिम मिनल अम्वालि, माल बि तव्हांखे ॾींदुसि, वस्समरात, समरात बि तव्हांखे ॾींदुसि, औलाद बि तव्हांखे ॾींदुसि। लेकिन ए ॾेई करे बि तव्हां खां खसींदुसि, उनजे अंदरि तव्हांखे नुक्स ॾींदुसि, नुक़सान ॾींदुसि, या तव्हांजी आज़माइश वठंदुसि। वबशिर साबिरीन, मुंहिंजा महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशख़बरी ॿुधा उन्हनि माण्हुनि खे जेके सब्र करण वारा आहिनि। इहा आज़माइश कंहिंजी आहे? मुसलमान जी। अल्लाह असां सां मुखातिब आहे त तव्हांखे ज़रूरु आज़माईंदुसि, बुख बि ॾींदोसांव, ख़ौफ़ बि ॾींदोसांव, मालो मिल्कियत बि ॾींदोसांव, जानू बि ॾींदोसांव, बच्चा ॿार औलाद बि ॾींदोसांव, वरी तव्हां खां खसींदुसि। अल्लाह तो फरमाए इन जे लाइ खसींदुसि, तव्हांजी आज़माइश वठंदुसि त कामयाब केरु थो थिए, नाकाम केरु थो थिए, सब्र केरु थो करे। अल्लाह से फरमायो मुंहिंजा महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कामयाब इंसाननि जी अलामत निशानी आहे अल्लज़ीना इज़ा असाबतहुम मुसीबत, जॾहिं मुंहिंजे मथां का मुसीबत अचे थी, तकलीफ़ अचे थी, का बि शइ उन खां खसी वञे थी, औलाद मां, मालो मिल्कियत मां, कहिड़ी बि शइ जिन जी आज़माइश वरिती वञे थी, का शइ उन खां वरिती वापसि वञे थी, हू छा चवंदा आहिनि? इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, बेशक अल्लाह जे लाइ आहे सभु कुझु, जेको कुझु न वरितो, जेको कुझु न असांखे ॾिनो, असां बि उन जा आहियूं, असांखे बि उन जे तरफ़ मोटी करे वञिणो आहे। अल्लाह फरमाए मुंहिंजा महबूब पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, या साबिरीन जी जमात, उहा जमात उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम रहमा, या उहा जमात जिन मथां मूं अल्लाह जो रहमतूं बि आहिनि। उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम रहमा, अल्लाह तो फरमाए मुंहिंजे तरफ़ां जे मथां सलामतियूं बि आहिनि, मुंहिंजे तरफ़ां जे मथां रहमतूं बि आहिनि। अल्लाह फरमाए इहा क़ौम जेका हिदायत याफ़्ता क़ौम आहे, उलाइका अलैहिम सलवातुम मिन रब्बिहिम रहमा व उलाइका हुमुल मुहतदून, इहा हिदायत याफ़्ता क़ौम आहे। हाणे अल्लाह तबारक व तआला हर ॻाल्हि उहा बि फरमाए छॾी त तव्हांजी आज़माइश आहे। किथे फरमाए इन्नमा अम्वालुकुम औलादुकुम फितना, तव्हांजो माल बि, तव्हांजो औलाद बि तव्हांजे लाइ फितनो आहे, तव्हांजे लाइ आज़माइश आहे। किथे फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू इन्न मिन अज़वाजिकुम औलादिकुम अदुव्वन लकुम फहज़रूहुम, ए मुसलमानो, कुछ तव्हांजो औलाद, कुछ तव्हांजो घर वारियूं, तबईज़ लाइ सभ न, के घर वारियूं, के औलाद तव्हांजे लाइ दुश्मन आहिनि, दुश्मन, बचो उन्हनि खां। किथे अल्लाह सुब्हानहु व तआला मुसलमाननि सां मुखातिब थींदे इरशाद फरमायो, समझाणी नहीं, नसीहत नहीं। अल्लाह फरमाए या अय्युहल्लज़ीना आमनू, ए मुसलमानो, ईमान जी दावा करण वारो, ला तुल्हिकुम अम्वालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह, न तव्हांजो माल, न तव्हांजो औलाद तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾे। कंहिंखे नसीहत आहे? मुसलमान। ए मुसलमानो, न तव्हांजो औलाद, न तव्हांजो माल तव्हांखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे छॾे। वमन यफ़अल ज़ालिका फउलाइका हुमुल ख़ासिरून, जे बि गफ़लत जो इर्तिकाब कयो,
जेको भी गफलत जो शिकार बनिजी वियो अल्लाह तो फरमाए ओही खासरीन माए ओही नुकसान कारन माए। औलाद जी मोहब्बत माल जी मोहब्बत जे करे अल्लाह जे जिक्र के परे करे छॾियईं, गाफिल बनिजी वियो। निमाज छा जे करे कोन था पढ़ूं? कारोबार जे करे, दुकानदारी जे करे, नौकरी चाकरी जे करे, माल औलाद जी मोहब्बत जे करे, घरवारी जी मोहब्बत जे करे फज जी निमाज। हाणे इहो छा आहे? ये दुश्मन थिया या न? इहो माल मिल्कियत दुश्मन थियो या न? अल्लाह साईं फरमाए तो लेकिन ओहे मुंहिंजा बाना ॿियनि हिते अल्लाह सुभाणे हिकिड़ो अस्कार खां परे थियनि था, अल्लाह खे विसारे छॾीनि था, लेकिन अल्लाह सुभाणे व तआला उन्हनि जो माण्हुनि जो तज़किरो बि बयानु फरमाए थो। अल्लाह तो फरमाए रिजालुल्लाह तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात। अल्लाह तो फरमाए अहिड़ा मर्द भी मौजूद आहिनि, अहिड़ा जवान भी मौजूद आहिनि। अल्लाह तो फरमाए न उनजो माल न उनजी तिजारत उनखे अल्लाह जे ज़िक्र खां गाफिल करे सघे थी। अल्लाह से उनजो बयान भी करे थो। छा बि थी वञे पहिरियों नंबर अल्लाह जो आहे। अल्लाहु अकबर थी वियो, सम्झी वियो त अल्लाह वॾो आहे। मुंहिंजो कारोबार न, ही मुंहिंजो औलाद न, मुंहिंजा घर वारा न, अल्लाह जी ज़ात किबरिया जी ज़ात आहे। अल्लाह जी ज़ात वॾी ज़ात आहे। अल्लाह खे पहिरियों नंबर तो ॾे। अल्लाह तो फरमाए रिजालुन अहिड़ा मर्द भी मौजूद आहिनि, अहिड़ा जवान भी मौजूद आहिनि। ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन, न उनजी तिजारत न उनजी ख़रीदो फरोख्त उन्हनि माण्हुनि खे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल करे सघे थी। छा जे करे? यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार। इन जे करे जो उनजे दिल में खौफ मौजूद आहे, डप मौजूद आहे। छा जो डप? यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार। उन ॾींहं जो खौफ मौजूद आहे जंहिं ॾींहुं दिलियूं बि ऐं अखियूं बि उलट पुलट कयूं वेंदियूं। क़यामत जे खौफ जे करे ही कॾहिं बि तिजारत वापार कारोबार के औलियत कोन था ॾियनि, बल्कि अल्लाह जे ज़िक्र के निमाज के। अॻिते अल्लाह से बयान फरमायो यख़ाफ़ून यौमन ततक़ल्लबु फ़ीहिल क़ुलूब वल अबसार लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। फरमाए रिजालुल्ला तुल्हीहिम तिजारतुन वला बैउन अन ज़िक्रिल्लाहि व इक़ामिस सलाति व ईताइज़ ज़कात। अल्लाह से फरमाए अहिड़ा मर्द भी मौजूद आहिनि, न उहे पंहिंजी तिजारत, पंहिंजे कारोबार, पंहिंजे वापार, पंहिंजे बिज़नेस जे करे अल्लाह जे ज़िक्र खां गाफ़िल थी सघनि था, न ही निमाज़ क़ाइम करण खां, न ही अल्लाह जे रस्ते में ज़कात ॾियण खां गाफ़िल थी सघनि था। अल्लाह से निशानदेही करे छॾी। अल्लाह जो ज़िक्र, निमाज़ क़ाइम करण, ज़कात जी अदायगी। छा जे करे? जो उनजे दिल में खौफ मौजूद आहे। हिकु ॾींहुं अचणो आहे, हिसाब किताब ॾियणो आहे। अल्लाह से फरमाए इहो ॾींहुं मूं इन जे लाइ क़ाइम कयो आहे लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू, ताजो अल्लाह साईं बदलो अता फरमाए, जज़ा अता फरमाए उन्हनि खे उनजे अच्छे अमाल जी। अहसन मा अमिलू, सुठनि अमलनि जो अल्लाह उनखे बदलो अता फरमाए। इहो क़यामत जो ॾींहुं छा जे करे क़ाइम कयो वेंदो? ताजो अल्लाह साईं बदलो अता फरमाए, जज़ा अता फरमाए उन्हनि खे उनजे अच्छे अमाल जी, उनजे ज़िक्र करण जी, निमाज़ खे क़ाइम करण जी, ज़कात खे अदा करण जी। वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। फरमाए लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू व यज़ीदहुम मिन फ़ज़लिही। हिकु अल्लाह उनखे पंहिंजे तरफ़ां अल्लाह उनखे उनजे अमलनि जो बदिलो बि अता फरमाईंदो। ॿियो त अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे तरफ़ां मज़ीद इनायतूं बि फरमाईंदो।
वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाउ बिग़ैरि हिसाब। अल्लाह सुब्हानहु व तआला ते ॻाल्हि बयान फरमाई, मुसलमानों शायद तव्हांजा ईमान कमज़ोर थी विया हुजनि, पर यादि रखो अल्लाह ई आहे जेको बग़ैर हिसाब जे रिज़्क़ अता फरमाए थो। अल्लाह ई आहे। रिज़्क़ केरु थो ॾे? अल्लाह सुब्हानहु व तआला। पोइ अल्लाह रिज़्क़ बि ॾियण वारो मौजूदु आहे ऐं ओॾे बग़ैर हिसाब जे थो। पोइ अल्लाह जो ज़िक्र, निमाज़ क़ाइमु करणु, ज़कात ॾियणु पंहिंजे कारोबार जे करे छॾे था ॾियो। अल्लाह बयान थो करणु चाहे, मुसलमानों तुंहिंजो अक़ीदो मज़बूत हुजणु चाहे त आऊं ई अल्लाह आहियां जेके चाहियां बग़ैर हिसाब जे रिज़्क़ ॾियां। ही त दुकानदारी जे करे, कारोबार जे करे मुंहिंजे ज़िक्र खां परे वेठो आहे। पर अहिड़ा मौजूदु आहिनि, माण्हू मौजूदु आहिनि दुनिया जे अंदरि जेके बग़ैर हिसाब रिज़्क़ ॾियां थो। पर इहो बि त तुंहिंजो अक़ीदो हुजणु खपे त तुंहिंजे ॼमण खां पहिरीं अल्लाह साईं तुंहिंजो रिज़्क़ लिखी छॾियो आहे। अल्लाह साईं तुंहिंजो रिज़्क़ लिखी छॾियो आहे। तुंहिंजो इहो ईमान हुजणु खपे। ऐं इहे ॻाल्हियूं क़ुरान मजीद में मौजूदु आहिनि। वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा व यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन। अल्लाह फरमाए जेके बि जानदार हिन दुनिया जी ज़मीन ते मौजूदु आहिनि या ज़मीन जे अंदरि मौजूदु आहिनि, जेके बि जानदार आहिनि, उनमें हैवानात हुजनि, हशरात हुजनि, अल्लाह तो फरमाए जेके भी जानदार मौजूद आहिनि, अल्लाह तो फरमाए मूं उन जो रिज़्क़ लिखी छॾियो आहे। उन्हनि जे मरण जी जॻह बि, उनजे ज़िंदा थियण जी जॻह बि, उनजे मरण जी जॻह बि, हर शइ वादे किताब जे अंदरि लिखी पई आहे। जॾहिं असांजो रिज़्क़ लिखी छॾियो अल्लाह सुब्हानहु व तआला, पोइ अल्लाह जे रिज़्क़ जे करे असां छो था अल्लाह खां परे वञूं? त हीअ दुनिया जी जेका ज़िंदगी आहे हर तरह सां आज़माइश वारी आहे। अल्लाह आज़माए थो। इन करे अल्लाह सुब्हानहु व तआला उन्हनि माण्हुनि जी निशानदेही बयान फरमाई। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए व मिनहुम मन आहदल्लाह लइन आताना मिन फज़लिही। ए मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्हनि मां के अहिड़ा माण्हू बि आहिनि जिन अल्लाह सां मुतालिबो कयो, अल्लाह खां दुआऊं घुरियूं। लइन आताना मिन फज़लिही, ए अल्लाह जेकॾहिं तूं असांखे अता फरमाईंदे, रिज़्क़ अता फरमाईंदे, वाफिर मिक़दार में रिज़्क़ अता फरमाईंदे, पंहिंजो फज़ल अता फरमाईंदे, लनसद्दक़न्न वलनकूनन्न मिनस्सालिहीन, त ज़रूर ज़रूर तुंहिंजे रस्ते में सदको ख़ैरात कंदासीं, नेकोकारनि मां बणिजी वेंदासीं। ग़रीब मिस्कीन माण्हू आहे, अल्लाह खां दुआऊं पियो घुरे, अल्लाह जेकॾहिं न तूं बस मुंहिंजे मथां पंहिंजो फज़ल कयो, मालो मिल्कियत अता फरमाई, तवंगरी अता फरमाई, अमीरी अता फरमाई, त अल्लाह ऐं सदको ख़ैरात बि कंदुसि ऐं दीनदारनि मां बणिजी वेंदुसि। या ठीक आहे, अल्लाह जी तरफ़ आज़माइश। हाणे अल्लाह साईं तो फरमाए मूं उनखे अता फरमायो, हुन मूंखां दुआऊं घुरियूं, मुतालिबो कयो, अल्लाह मूंखे अता फरमाईंदे पंहिंजे फज़ल मां, त ज़रूर ज़रूर सदको ख़ैरात कंदुसि, नेकोकारनि मां बणिजी वेंदुसि। लेकिन अल्लाह छा थो फरमाए, फलम्मा आताहुम मिन फज़लिही बख़िलू बि। जॾहिं अल्लाह से उनखे अता फरमायो त छा थी वियो? सदके ख़ैरात करण जी ॻाल्हि बि कान्हे, बल्कि बख़ीलपन जो मुज़ाहिरो कयईं। वतवल्लौ अन वहुम मुरिज़ून, अल्लाह फरमाए मुंहिंजे दीन खां ई मुंहुं मोड़े वियो, एराज़ बरतियाईं। शुक्रगुज़ारी त परे जी ॻाल्हि थी, नाशुक्री करण लॻो। या कैफ़ियत असां में आहे या न? हे त अल्लाह से ॻाल्हियूं उन्हनि जूं बयान फरमायूं जेके मुनाफ़िक़ीन हुआ। पर असांजी पोज़ीशन बि हुई आहे, ग़रीब मिस्कीन आहे, अल्लाह खां घुरे पियो, अल्लाह हुनखे माल अता फरमायो, तवंगर बणिजी वियो, मालदार बणिजी वियो, हू दीन जो रस्तो ई छॾणु शुरू करे ॾिना आहिनि। छाजी निमाज़, छाजो रोज़ो, छाजी ज़कात,
छाजी दीनदारी, छाजो सदको खैरात, छाजी ज़कात। अल्लाह जी आज़माइश आहे, चाहे आज़माइश आहे। अल्लाह ॾेई करे बि आज़माए थो, अल्लाह वठी करे बि आज़माए थो। त मोमिन जी ज़िंदगी हर तरह सां आज़माइश वारी आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकु शख़्स अचे थो, अची करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवे थो, अल्लाह जा रसूल दुआ घुरो मुंहिंजे लाइ। छाजी दुआ? त अल्लाह सुब्हानहु व तआला मूंखे माल अता फरमाए, रिज़्क़ अता फरमाए, मूंखे तवंगर बनाए, त ज़रूरु अल्लाह जे रस्ते में सदको ख़ैरात कंदुसि। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरे त अल्लाह जी दुआ कीअं न क़बूल करे। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम दुआ घुरी उनजे लाइ। अल्लाह सुब्हानहु व तआला उनखे अमीर बनाए छॾियो। अमीर बनाए छॾियईं, मालो मिल्कियत अता फरमाए छॾियईं। जानवरनि जा उन वटि रेवड़ बणिजी विया। उन इलाइक़े में निकिरी वियो, ॿिए वादी जे अंदरि रहियो, एतिरे क़दुरु माल उन जे अंदरि अची वियो। नबी अकरम अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे आमिल खे, पंहिंजे कासिद खे उन तरफ़ मोकिलियो त वञी उन खां ज़कात वठी अच। साल भर खां पोइ माल ते ज़कात आहे, पैसनि पाइनि ते ज़कात आहे, जेको मौजूदा माल आहे उन ते ज़कात आहे। जानवरनि, उठनि, गऊं आहिनि, गऊं जो माल आहे, बकरियुनि जो माल आहे, सभिनि ते ज़कात आहे। सोन चांदी ते ज़कात आहे। जेकॾहिं फ़सुलु आहे त उनते उशर आहे, अशीर आहे, ख़ुम्स आहे, सभु शयूं मौजूदु आहिनि। जॾहिं उन वटि वियो त उन उहे ॻाल्हियूं कयूं जेके कारून ॻाल्हियूं कयूं। कारून बि ॻाल्हियूं कयूं। मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं माण्हू मोकिलियो हुनखे ज़कात जे लाइ, छा जो मूं त पंहिंजी महिनत सां कमायो आहे, ऐं त ॾाॾे खां वठी करे सरमाएदार आहियां। बहरहाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कासिद खे हुन मोटाए छॾियो। कासिद अचे थो, आमिल अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयान करे ॿुधाए थो। अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान मजीद जूं आयतूं नाज़िल फरमायूं। वमिनहुम मन आहद अल्लाह लइन आताना मिन फज़ली लनसद्दक़न्न वलनकूनन्न मिनस सालिहीन। जॾहिं उन मां उहे माण्हू चवनि था, अल्लाह असांखे तूं अता फरमाईंदे त ज़रूरु सदको ख़ैरात कंदासीं, दीनदार बणिजी वेंदासीं। जे अल्लाह उनखे पंहिंजो माल अता फरमाए थो, फज़ल करे थो, त पोइ छाजो सदको, छाजो ख़ैरात, बल्कि मोह बि मोड़ीनि था, दीन खां ई परे थियो था वञनि। जॾहिं क़ुरान जूं आयतूं नाज़िल थियूं उनखे ॿुधायो वियो, उहो भॼंदो अचे थो, चवे थो अल्लाह जे रसूल जेको मुंहिंजो हिसो थिए थो मूंखां वठो, क़बूल कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह क़ुरान नाज़िल फरमायो, कीअं तोखां माल वठां, कीअं आउं तोखां ज़कात वठां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौर हली वञे थो, अबू बकर जे दौर में अचे थो रज़ी अल्लाह तआला अन्हु, चवे थो मूंखां मुंहिंजो जेको माल आहे उनजी ज़कात वरिती वञे। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला अन्हु चयो, जॾहिं प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखां ज़कात वसूल न आहे कई, क़बूल न आहे कई, त आउं तोखां कीअं वठी सघां थो। उमर रज़ी अल्लाह तआला जो दौर अचे थो, उहो साॻियो शख़्स अचे थो, पंहिंजो माल खणी करे क़बूल कयो वञे, बैतुल माल में जमा कयो वञे। अमीरुल मोमिनीन उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु खे जवाब ॾिनो, मूंखां पहिरीं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला तोखां माल कोन वरितो, उनखां पहिरीं प्यारे पैगंबर मोहम्मद रसूलुल्लाह तोखां इहो माल क़बूल कोन कयो, ऐं तोखां कीअं थो वठां, मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे। मोहतरम भाइरो बुज़ुर्गो, आज़माइश आहे, आज़माइश। अल्लाह ॾेई करे बि आज़माए थो, अल्लाह वठी करे बि आज़माए थो। हीअ तवंगरी, ही मालदारी आज़माइश आहे, वक़्ती तौर आहे, वक़्ती तौर आहे। इन माल मिल्क जी वॾी आज़माइश आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॾहिं बि तवंगरी ऐं माल जे मुतालिक़ अल्लाह खां दुआऊं न घुरियूं। अल्लाहुम्मा अहयिनी मिस्कीना व अमितनी मिस्कीना व अहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकीन। ए अल्लाह, ज़िंदगी मूंखे ॾी त मिस्कीनीअ वारी, ए अल्लाह मूंखे ज़िंदगी ॾी त मिस्कीनीअ वारी, मूंखे राही त मिस्कीननि में। अल्लाह जॾहिं क़यामत ॾींहुं मूंखे उथारे त मिस्कीननि सां। छाजे करे? अम्मी आशा रज़ी अल्लाह तआला सवाल थी करे अल्लाह यसू तो आई दुआ था घुरो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया, आयशा तो कहिड़ी ख़बर,
ये अग्निया ही मालदार जेके माण्हू हूंदा, ही मिस्कीन ग़रीब जेको जन्नत में दाख़िल थींदो उनखां 40 साल पहिरीं जन्नत में दाख़िल थींदो। केॾो पुछाणो आहे मालदार खां ज़कात जे मुतलिक़, सदके ख़ैरात जे मुतलिक़, उनखां क़यामत ॾींहुं पुछा कई वेंदी। पाई पाई जो उनखां हिसाब किताब वरितो वेंदो। ग़रीब मिस्कीन आहे, 500 800 हज़ार कमाए थो, वरी शाम जो ख़र्च करे, कहिड़ो हुन सां हिसाब किताब, कहिड़ो माल मिल्क छॾे वेंदो। बनी इसराइल जे अंदरि 3 शख़्स हुजनि आज़माइश जे हवाले सां, सही बुखारी जे अंदरि रवायत मौजूदु आहे। ग़रीब मिस्कीन हुजनि, बीमारी जे अंदरि मुब्तला हुजनि। हिकु बर्स जी बीमारी, कोड़ जी बीमारी, चमड़ी जी का बीमारी, ऐं ॿी बीमारी कहिड़ी, गंजपन जी बीमारी, गंजो हुजे। टियों हिकु नाबीनू हुजे। मुख़्तसर तव्हांखे ॿुधाईंदो वञा त उन्हनि सां आज़माइश वरिती वई। फ़रिश्तो अचे थो इंसान जी शिकिल में, उनजे साम्हूं वेही करे उनखे ॿुधाए थो, हाल अहवाल वठे थो। हू चवे थो जेकॾहिं अल्लाह सुब्हानहू व तआला मुंहिंजी बीमारी खे परे करे, मुंहिंजी चमड़ी खे दुरुस्त करे, जेके माण्हू मूंसां नफ़रत पिया कनि, आउं बि हिन मुआशिरे में हली घुमी सघां, अल्लाह मूंखे पंहिंजो फज़ल अता फ़रमाए, रिज़्क़ अता फ़रमाए, त उनजो ज़रूरु शुक्र अदा कंदुसि, उनजे रस्ते में ख़ैरातूं कंदुसि। फ़रिश्तो उनजे मथां हथु घुमाए थो, दम करे थो, ऐं हिकिड़े जेको बर्स वारी बीमारी आहे उनखे ग़ालिबन उठणी 10 महीननि जी जेका उठणी थींदी आहे उहा ॾिए थो। ॿिए खे वटि वञे थो, चवंदो गंजो या माण्हू नफ़रत था कनि, बिलाख़िर उनखे बि दम करे थो, हथु फेराए थो, दुआ घुरे थो उनजे लाइ, उनखे बि ॻऊं ॾिए थो। टे वटि अचे थो जेको नाबीनू आहे, उनखे चवे थो, हू बि चवे थो त मुंहिंजो अखियूं कोन्हनि, दुनिया में का शइ ॾिसी कोन थो सघां, का ख़बर कान्हे मूंखे, अल्लाह से मूंखे अखियूं अता फ़रमाए। ग़रीब मिस्कीन आहे, अल्लाह पंहिंजो फज़ल अता फ़रमाए। अलगर्ज़ 3 शख़्सनि खे हुनखे ॿकरी ॾिनी वञे थी, अल्लाह सुब्हानहू व तआला जे खां दुआ बि घुरे थो फ़रिश्तो, अल्लाह उनखे बरकतूं अता फ़रमा। हा, उहो एतिरे क़दुरु वटि माल थिए थो, वादियूं भरिजी थियूं वञनि, वादियूं। हिकु वटि एतिरे क़दुरु उठ मौजूदु, ॿिए वटि ॻऊं मौजूदु, टे वटि ॿकरियुनि जो धनार मौजूदु। पोइ फ़रिश्तो कुझु वक़्त खां पोइ वरी इंसान जी शिकिल में अचे थो, मुसाफ़िर जी शिकिल में अचे थो। पहिरीं वञे थो उठ वारे वटि, चए थो मुसाफ़िर आहियां, मूं वटि का शइ कान बची आहे, मूंखे उठ ॾे, कुझु ज़ादे राह ॾे त आउं पंहिंजे इलाइक़े में पहुचां। हो ॾियण खां इनकार थो करे, घुरे कंहिंजे नाले सां थो, अल्लाह जे नाले सां। फ़रिश्तो अचे थो, कंहिंजे नाले सां घुरे थो, अल्लाह जे नाले सां। हिते त अल्लाह जे नाले वारा आहिनि ई कोन, अल्लाह जे नाले वारा आहिनि ई कोन, न ॾियनि अल्लाह जे नाले सां, न वठनि अल्लाह जे नाले सां। पोइ फ़रिश्तो अचे थो, अची करे अल्लाह जे नाले सां खां सवाल थो करे, हू जवाब थो ॾे। फ़रिश्तो चवे थो, वक़्तु यादि कर, तोखे बर्स जी, कोड़ जी बीमारी मौजूदु हुई, जमड़े जी बीमारी मौजूदु हुई, तूं ग़रीब मिस्कीन हुई, बेहाल हुई, अल्लाह तोखे अता फ़रमायो, तुंहिंजी बीमारी खे दूर कयो। चए थो छाजो बीमारी हुई, कहिड़ी बीमारी? आउं त ॼमंदे ॼाम आहियां, आउं त शहज़ादो होसि, मूंखे कॾहिं बीमारी यादि बि कान्हे, लॻी बि कान्हे, ऐं कॾहिं बीमार थियो बि कोन हुआ। यानी अल्लाह जी नाशुक्री कई, बल्कि हुन फ़रिश्ते खे कूड़ो बनाए छॾियईं। ऐं तूं ग़रीब मिस्कीन हुई, तोखे अल्लाह अता फ़रमायो, ती छा थियो? आउं त अबे ॾाॾे खां वठी करे सरमाएदार आहियां। बिलाख़िर इनकार करे थो फ़रिश्तो, दुआ थो करे, अल्लाह जेको जहिड़े हाल में हुओ उन हाल में नहीं कर, उनखे बददुआ थो ॾे, जहिड़ी हाल में तूं पहिरीं हुई अल्लाह तोखे ओड़ी करे। अहिड़ी तरह हुन वटि अचे थो, गंजे वटि, उहो बि साॻिया जवाब, उनखे बददुआ ॾे थो, जहिड़ी हालत तूं पहिरीं हुई अल्लाह तोखे ओड़ी करे। लेकिन इहो बकरार, इहो नाबीनू, उनखे चवे थो मुसाफ़िर आहियां, परे खां आयो आहियां, ज़ादे राह कोन्हे, मूं वटि का शइ कान बची आहे, अल्लाह जे नाले सां मूंखे कुझु अता इनायत कर। चए थो वाक़ई आऊं नाबीनो हुअसि, मूंखे अल्लाह ताला मुंहिंजे मथां वॾो इहसान कयो, मूंखे बीनाई अता फ़रमाई, रोशनी अता फ़रमाई, ऐं ग़रीब मिस्कीन हुअसि, सभु कुझु मूंखे अल्लाह ॾिनो आहे। अल्लाह जे नाले सां घुरी थो, जेको खपनि खण, जेको खपनि छॾ। फ़रिश्तो चए थो बारक अल्लाह, अल्लाह तोखे बरकत अता फ़रमाए, मुंहिंजो को बि ग़र्ज़, को बि मक़सदु तोखां वठण जो न आहे, बल्कि अल्लाह सुब्हानहू व तआला आज़माइश लाइ मोकिलियो, तूं कामयाब थिए, ही ॿिया जेके तुंहिंजा साथी नाकाम थिया। त अल्लाह ताला आज़माए थो, अल्लाह सुब्हानहू व तआला कंहिंखे आज़माए थो? मोमिन खे, मुसलमान खे। मुनाफ़िक खे न, मुनाफ़िक त हुई बदतर आहे,
काफिर के न काफिर तो ही बागी आए लेकिन मुसलमान आए तो उनकी हर तरह से आजमाइश आए ऐं जेकर आजमाइश अचे थी तो मुसलमान के खपे त अल्लाह जी तरफ का आजमाइश है अल्लाह मुझे आजमान तो चाहे इब्राहिम अलैहिस्सलाम की कीअं आजमाई तमाम नबियन जा तज़किरा पढ़ो तीअं तो अल्लाह आजमाए कुरान के पढ़ो तीअं तो अल्लाह से आजमाए पैगंबरन के अल्लाह से कीअं आजमायो कुरान मजीद जा बजाए ये आजमाइश जा वाक़ियात मौजूद आहिनि त मुंहिंजा मुहतरम भाइरो बुज़ुर्गो अल्लाह जी तरफ खां जेकॾहिं आजमाइश अचे हिकु त अल्लाह खां दुआ घुरूं अल्लाह असांखे न आजमाइजे असांजा लक्षण असांजा किरदार असांजा करतूत तमामु ख़राब थी चुका आहिनि मुमकिन आहे असां तुंहिंजी आज़माइश में न लहूं अल्लाह असांजे मथां पंहिंजो रहम पंहिंजो करम पंहिंजो फज़ल फरमा पर जेकॾहिं आज़माइश अल्लाह जी तरफ़ां अची वञे त मुस्लमान खे खपे सब्र करे ऐं अल्लाह खां भलाई जी उमेद रखे त मुंहिंजा मुहतरम भाइयो ज़िंदगी हीअ जेका ज़िंदगी असांखे मिली आहे इहा आज़माइश वारी ज़िंदगी मिली आहे हज़रत अली रज़ी अल्लाह तआला अन्हु सही बुखारी जे अंदरि असर मौजूद आहे हिन उम्मत खे नसीहत फरमाईंदे फरमाए विया ए मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जमात ए मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जा माण्हू यादि रखो हीअ जेका दुनिया जी ज़िंदगी तव्हांखे मिली आहे इहा तव्हां खां बेवफ़ाई कंदी पई वञे इर्तहलत दुनिया मुक़बिलतन इर्तहलत दुनिया मुदबिरतन ये जेका दुनिया जी ज़िंदगी आहे इहा पुठ ॾईंदी भॼंदी वञे तव्हां खां रमज़ान आयो हलियो न ख़बर पई ज़िंदगी जा केतिरा साल गुज़री विया आहिनि ख़बर पई यानी ये ज़िंदगी तव्हांजी गुज़रे पई ऐं भॼंदी वञे तेज़ी सां वल आख़िरत मुक़बिलतन आख़िरत वारी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं पई अचे क़ब्र तव्हांजे साम्हूं पई अचे आख़िरत वारी ज़िंदगी तव्हांजे साम्हूं पई अचे लेकिन यादि रखो हिन दुनिया में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू मौजूदु था घणनि क़िस्मनि जा ॿिनि माण्हुनि जा हिकु दुनिया जा तलबगार हर हाल में उनखे दुनिया खपे हिन दुनिया में आया आहिनि दुनिया जे लाइ सिर्फ़ु उनखे दुनिया खपे मालो मिल्कियत खपे दुनिया जी अयाशी इशरत खपे उनखे दीन न खपे उनखे आख़िरत न खपे हू दुनिया खे कमाइण जे लाइ आहिनि दुनिया खे हासिल करण जे लाइ आहिनि लेकिन ॿिया जेके आहिनि उहे आख़िरत जा तलबगार अल्लाह खे राज़ी करण जे लाइ हिन दुनिया में आया आहिनि अज़ली रज़ी अल्लाह तआला फरमायो वकूनू अब्नाअल आख़िरा मुसलमानो आख़िरत जा तलबगार थिजो आख़िरत जा बच्चा थिजो दुनिया जा पठू न थिजो फरमाए अल यौम अमलुन वला हिसाब व गदन हिसाबुन वला अमल अॼु जेका तव्हांखे ज़िंदगी मिली आहे सा अमल वारी ज़िंदगी मिली अथव हिसाब किताब कोई कोन्हे पुछा करण वारो तव्हांखां कोई कोन्हे लेकिन जेका सुभाणे जेका ज़िंदगी तव्हांखे मिलंदी उहा छाजी मिलंदी हिसाब किताब जी अमल जी काई चांस कान हूंदी इन खे अल्लाह फरमायो अनफिकू मिम्मा रज़क़नाकुम मिन क़ब्ल अन यातिया अहदकुल मौत मुसलमानो ख़र्च कयो इन खां पहिरीं जो तव्हां मथां कंहिंखे मौत न अची वञे पोइ मौत जे वक़्तु छा चवंदा ए अल्लाह कुझु मोहलत ॾे कुझु वक़्तु ॾे छाजे लाइ फअसद्दक़ व अकुम मिनस सालिहीन सदको कयां ख़ैरात कयां नेकोकारनि मां बणिजी वञां ऐं ज़िंदगी मौजूदु आहे मन खां पहिरीं छो नथा सुधारी पंहिंजे पाण खे अल्लाह जी तरफ़ छो नथा अचूं अल्लाह जी तरफ़ राग़िब छो नथा थियूं ऐं ज़िंदगी मौजूदु आहे मौत जे वक़्तु इहा तमन्ना कमु कान ईंदी किथे अल्लाह फरमाए वलौ तरा इज़िल मुजरिमून नाकिसू रुऊसिहिम इंद रब्बिहिम रब्बना अबसरना व समिअना फर्जिना नअमल सालिहन इन्ना मूक़िनून ए मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काश उन्हनि जो मुजरिमनि जो वक़्तु तूं ॾिसी तुंहिंजा गर्दनूं झुकियल हूंदियूं छा चवंदा ए असांजा रब असां ॾिठोसीं ए रब असां ॿुधोसीं ए रब असांखे वापसि मोटाए दुनिया में वापसि मोटाए छाजे लाइ नामल सालिहन चङा अमल कयूं वञी चङा अमल इन्ना मूक़िनून हाणे असांखे यकीन अची वियो आहे मुंहिंजा मुहतरम भाइयो अॼु जेका ज़िंदगी अली साईं फरमाए अॼु जेका ज़िंदगी अमल वारी ज़िंदगी अथव कोई हिसाब किताब कोन अथव सुभाणे जेका ज़िंदगी मिलंदी आहे हिसाब किताब हूंदो पुछा गाछा हूंदी हर तरह सां 6 सवाल जा जवाब तव्हांखे ॾियणा पवंदा लेकिन को हिसाब किताब
अॼु को हिसाब किताब कोन्हे, सुभाणे हिसाब किताब वरितो वेंदो, का अमल जी चांस कान हूंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हासिबु क़ब्लन तुहासबु वज़िनुहा क़ब्लन तुज़नु। मुसलमानो पंहिंजो हिसाब किताब पाण ई कंदा कयो, पंहिंजो हिसाब किताब पाण ई कंदा कयो, पंहिंजो मुहासिबो कंदा कयो। इन खां पहिरीं जो तव्हांजो हिसाब किताब वरितो वञे, पंहिंजे अमलनि खे परखींदा कयो, चेक कंदा कयो, इन खां पहिरीं जो तव्हांजे अमल जो वज़न कयो वञे। त मुंहिंजा मुहतरम भाइरो बुज़ुर्गो, ही ज़िंदगी अमल वारी ज़िंदगी अथव। को बि हिन वक़्तु हिसाब किताब कोन्हे। सुभाणे क़यामत जो ॾींहुं हूंदो, हिसाब किताब हूंदो, अमल जी का बि चांस कान हूंदी। अल्लाह ताला मूंखे ऐं जमी मुस्लमान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।